जय झूलेलाल। जय झूलेलाल। भगवान श्री झूलेलाल जी कृपा सां मां बंसी धामेजा भगवान श्री झूलेलाल ते हिकिड़ो किताब लिखी सघियो आहियां। मन में त हो कि पाकिस्तान सिंध वञी करे जेके बि आस्थान असांजे झूलेलाल सां जुड़ियल आहिनि उहे वञी ॾिसी अचां, उन्हनि जा एक्चुअल फ़ोटोग्राफ्स ऐं उतां जी तहक़ीक़ात करे जानकारी हासिलु करे ऐं कुझु लिखां। पर उहो अॼुकल्ह जेको माहौल आहे उन में मुमकिन न आहे। तंहिंजे करे मूं किताब पढ़िया आहिनि झूलेलाल ते लिखियल अलॻि अलॻि लेखकनि जा, ऐं उन मां पढ़ी करे जेकी मूंखे सम्झ में आयो आहे उहो मां कलम बंदि कयो आहे हिकिड़े किताब जे रूप में। ऐं उहो छपिजी वञे हा, पर कोरोना जे करे उहो छपिजी न सघियो। अॼुकल्ह काफ़ी डिजिटल मीडिया जो ज़ोर आहे। इहो मन में वीचार आयो, शायदि झूलेलाली वीचार मूंखे ॾिनो हूंदो त मां कुझु डिजिटल मीडिया में इन किताब जो कयां ऐं उन्हीअ जा नंढा नंढा वीडियोस ठाहे करे तव्हांजे साम्हूं मां पेश कंदुसि। अॼु उन वीडियो जी मां शुरूआत कयां थो। झूलेलाल जे किताब जो पहिरियों जेको चैप्टर आहे उहो ठठे में मुल्क जे राज सां शुरू थिए थो। 712 में सिंध जो राजा ॾाह हो। राजा ॾाह ॾाढो ई क़ाबिल, ॾाढो ई बहादुर, तमामु होशियारु हो ऐं सिंध ते तुर्क ऐं अरब हमिलो कंदा रहंदा हुआ। उन जो ख़ासि कारण जेको हुयो, सिंध में ख़ुशहाली हुई, सिंध में सभई शयूं हुयूं, त उन्हनि खे लुट मार करण जे लाइ या कब्ज़ो करण जे लाइ मन में वीचार ईंदो हो तुर्कनि जो, अरबनि जो, छाकाणि ॾाढो घणो वापारु हिंदुस्तान मां सिंध मां थींदो हो तॾहिं उन्हनि ॾींहंनि में। त काफ़ी हमला थींदा रहंदा हुआ। पर राजा ॾाह ॾाढो ई क़ाबिल हुयो, ॾाढो बहादुर, ॾाढी सुठी प्लैनिंग वग़ैरह करे वठंदो हो। कोई बि उनखे हाराए कोन सघियो, केतिरा ई हमला थिया। पर 712 में ई मोहम्मद बिन क़ासिम तमामु ज़बरदस्त हमिलो कयो। पर हुन जी हार निश्चित हुई, हू राजा ॾाहिर खे हाराए न सघिया। पर हुननि जे किन सिपाहियुनि ज़ालुनि जो वेश धारण करे राति जे टाइम में राजा ॾाहिर खे जे किले जे ॿाहिरां अची दर्द भरी दांह कई कि असांजी इज़त ख़तरे में आहे, मोहम्मद बिन क़ासिम जा सिपाही असांजो अलाए छा हाल कंदा, असांखे मारे छॾींदा, असां अबला आहियूं, असांखे बचायो। ऐं नमूने सां इन नमूने इन्हनि दाहूं कयूं। त राजा ॾाहिर खे तरस आयो हिननि ते ऐं राजा ॾाहिर अकेलो किले मां ॿाहिरि आयो। हक़ीक़त में त ईअं करणु न खपंदो, जेको मुंहिंजो वीचारु आहे। सियासत इहा नथी चवे। जॾहिं एतिरा हमला थींदा रहंदा हुया त थोरो उन हिसाब सां सोचणु खपंदो। पर जेकी आहे, हर कंहिं इंसान जी पंहिंजी पंहिंजी फितरत थिए थी, उन वक़्तु मन में छा वीचारु आयो आहे ऐं कंहिं ते तरस अची थो वञे त माण्हू क़दम खणे थो। त उहो ई सोचे करे राजा ॾाहिर किले खां ॿाहिरि आयो। ॿाहिरि आयो त हीअ त ज़ालूं हुयूं कान, हीअ त सिपाही हुया। हिननि पंहिंजा हथियार कढिया। राजा ॾाहिर ॾाढे बहादुरीअ सां मुक़ाबिल कयो, बट पाण खे बचाए कोन सघियो। ऐं राजा ॾाहिर जे मौत सां सिंध में तुर्कनि या ईअं चइजे कि मुस्लमाननि जे राज जी शुरूआति थी। ईस्वी सन 950 विक्रमी संवत 1007 में
त ठठे में मिल्क शाह जो राज हुयो। मिल्क शाह कननि जो कचो हो, मौलवियुनि ऐं काज़ियुनि जी वधीक हलण लॻी ऐं मौलवियुनि काज़ी चाहिनि पिया कि सिंध में इस्लाम ही धर्म हुजे, त काफ़ी हिंदुनि ते अत्याचार थियणु लॻो ऐं काज़ियुनि ऐं मौलवियुनि मिल्क शाह खे सम्झायो कि जे तूं इस्लाम जी ख़िदमत कंदे त तोखे बिश्त मिलंदो, सुर्ग मिलंदो। त हू बि हिननि जे चए में अची वियो। त हुनखे सम्झायूं कि भई हिकु ई धर्म हुजणु खपे सॼे मुल्क में। त मिल्क शाह हिकिड़ो पढ़ो घुमायो कि जेके बि हिंदू आहिनि हिकु हफ़्ते जे अंदरि या त इस्लाम क़बूल कनि या मुल्क छॾे हलिया वञनि, न त उन्हनि खे असां मारे छॾींदासीं। त हिंदू ॾाढे फ़िक्र में अची विया। घणनि ई हिंदुनि खे थियो त असां पंहिंजो धर्म न मटींदासीं, जान ॾेई छॾींदासीं, असां लड़ंदासीं, मरी वेंदासीं त काई ॻाल्हि कान्हे। पर तंहिं हूंदे बि जेके मुखी वग़ैरह हुया उन्हनि चयो, पेंशन चयो त असां विढ़ण जी ताक़त असांखे मिल्क शाह सां आहे कान, त असां इहो क़दम खणंदासीं त ख़तमु थी वेंदासीं। त इहो सोचे कुझु पंच ऐं मुखी सोचियूं कि पहिरीं मिल्क शाह सां मुलाक़ात कयूं। त उहे सिप सालर वटि विया, हुनखे सिप सालर खे सम्झायूं कि भई असांखे मिल्क शाह सां मुलाक़ात जो हिकिड़ो अरेंजमेंट कर, असां मुलाक़ात करणु चाहियूं था ऐं हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन सां पोइ जेको नतीजो निकिरंदो उन हिसाब सां अॻिते कंदासीं। त सिप सालर हिननि खे मिल्क शाह सां मिलायो। मिल्क शाह सां जॾहिं मुलाक़ात थी हुनजे दरबार में त सभई वेठा हुया। त मिल्क शाह चयो कि भई ॾिसो, मुल्क में हिकु ई धर्म हूंदो त उनखे आसान थिए थो। ॿिनि धर्मनि हुजण जे करे हिंदुनि ऐं मुस्लमाननि में टकराव थिए थो, वेर थिए थो ऐं झगड़ा झटा थियनि था। तंहिंजे करे हिकु धर्म हुजणु खपे ऐं तव्हांजो धर्म पुराणो आहे, असांजो धर्म नओं आहे, असांजो धर्म वधीक सुठो आहे। पंचनि ऐं मुखीअ ॾिठो कि हीअ त मञींदो कान काई बि ॻाल्हि। त उन्हनि चयो, मुखीअ चयो कि असांखे 3 ॾींहंनि जी मोहलत ॾियो, असां 3 ॾींहं पंहिंजे दरिया शाह सां खे आराधना कंदासीं ऐं दरिया शाह असांखे जीअं बि हुकुम ॾींदो उन हिसाब सां अॻिते कंदासीं। त असांखे 3 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी वञे। दरिया शाह, सिंध में दरिया खे पूॼो वेंदो हो। हुनजो मेन कारण जेको आहे, खेती ॿाड़ी सॼी जेका आहे पाणीअ सां थिए थी, पाणी जल तमामु ज़रूरी आहे। त जल जी पूॼा, वरुण देव जी पूॼा सिंध में उन्हनि ॾींहंनि में थींदी हुई। त मिल्क शाह हिननि खे चयो भई ठीकु आहे, 3 ॾींहंनि जो तव्हांखे मोहलत मां ॾियां थो ऐं तव्हां उन खां पोइ अचिजो। त मुखी ऐं पंच उतां ॿाहिरि आया, अची पाण में सलाह कयूं भई कीअं कजे हाणे। त सलाह इहा बीठी कि सॼे ठठे में हिकिड़ो पढ़ो घुमायो कि जेके बि हिंदू आहिनि सभई ॿारनि बचनि समेत दरिया शाह ते इकट्ठा थियनि ऐं दरिया शाह खे असां आराधना कंदासीं ऐं पोइ वरुण देवता जेकी असांखे चवंदो त उन हिसाब सां कंदासीं अॻिते। त सभई ॿार बचा ज़ालूं मर्द सभई दरिया शाह ते इकट्ठा थिया ऐं उन्हनि दरिया शाह जी आराधना भॼन कीर्तन शुरू करे छॾियो। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो तीअं तीअं मस्ती वधंदी वई। 2 ॾींहं गुज़री विया, कोई बि कुझु न थियो, ॿार बि उन में हुया, बुख उन सभिनी खां विसरी वई। सभई आराधना करण लॻा कि असांखे रस्तो ॾेखारियो कि असां हिन हालत में छा कयूं, असां न त मरी वेंदासीं, असांजो धर्म ख़तमु थी वेंदो, असां मरी वेंदासीं, असां धर्म मटणु नथा चाहियूं। त जॾहिं इहो हलंदो रहियो त 3 ॾींहं शाम जो दरिया में छोलियूं वधंदी वयूं, आसमान में बिजली कड़कण लॻी ऐं तमामु ई अलॻि क़िस्म जो माहौल ठही वियो।
ऐं उन वक़्तु आकाशवाणी थी। वरुण देवता आकाशवाणी ॾिनी त मां नसरपुर में रतन राय जी पत्नी देवकीअ जे कुख मां 8 ॾींहंनि खां पोइ जनमु वठंदुसि ऐं मुंहिंजो नालो उदयचंद हूंदो। तव्हां वञी मुल्क शाह खे चओ कि मां अचां थो ऐं जनम जे 5 ॾींहं मां मुल्क शाह सां अची गॾिजंदुसि। इहा आकाशवाणी सॼे ठठे में सभिनी खे ॿुधण में आई। हिंदू सभई जेके तमामु ख़ुशि थिया कि वरुण देवता अचे थो, कि जीअं कृष्ण भॻवानु प्रॉमिस कयो त जॾहिं जॾहिं धर्म ते संकट ईंदो त मां जनमु वठंदुसि ऐं ईंदुसि, त उन ई नमूने वरुण देवता आकाशवाणी कई त मां अचां थो, तव्हांखे बचाईंदुसि, तव्हांखे घबराइण जी काई ज़रूरत न आहे। त इहे सभई हिंदू सभु ख़ुशि थी ऐं हलिया विया। त इन जी ख़बर मुल्क शाह खे बि पई कि हीअं आकाशवाणी थी आहे। हू ऐं हुनजा वज़ीर वग़ैरह त डिॼण लॻा बि अलाए हाणे छा थींदो। त 3 ॾींहं जॾहिं पूरा थिया त मुल्क शाह हिननि खे घुरायो, भई ॿुधायो हाणे तव्हांखे छा करिणो आहे। त मूंखे सॼी ॻाल्हि मुल्क शाह खे ॿुधाई कि हीअं आकाशवाणी थी आहे ऐं असांजो मुर्शिद 8 ॾींहंनि खां पोइ नसरपुर में जनमु वठंदो ऐं उन्हनि खां 5 ॾींहं तव्हां खां अची गॾिजंदो ऐं जॾहिं तव्हां सां गॾिजंदो त जीअं तव्हां फ़ैसिलो थींदो उन हिसाब सां असां कंदासीं। त मुल्क शाह चयो न न असां इंतज़ारु न कंदासीं। त अहिड़ो वज़ीर हुयो हुनजो, त उन चयो कि भई 8 ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे, त इंतज़ारु कयूं था, 8 ॾींहंनि खां पोइ असांखे ख़बर पइजी वेंदी। जॾहिं मुल्क शाह चयो कि तव्हांखे 8 ॾींहंनि जी मोहलत ॾियूं था, त वॾे वज़ीर चयो हालीजा मुंहिंजे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि अची रही आहे। जीअं मुखी साहिबु चवनि था त 8 ॾींहंनि खां पोइ हिननि जे मुर्शिद जो जनमु थींदो ऐं 5 ॾींहंनि खां पोइ अची तव्हां सां ॻाल्हाईंदो। हीअ 5 ॾींहं जो ॿारु छा ॻाल्हाईंदो? त सिजी दरबार में सभई खिली पिया। त मूंखे वरायो, आलीजा असांखे पंहिंजे मुर्शिद ते पूरो भरोसो आहे। जीअं आकाशवाणी थी आहे उन मूजिबि ज़रूरु थींदो ऐं ज़रूरु 5 ॾींहंनि खां पोइ असांजो मुर्शिद तव्हां सां अची ॻाल्हाईंदो। त 8 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, 8 ॾींहंनि खां पोइ तव्हां कंहिंखे बि मोकिले नसरपुर में दरियाफ़्त करे सघो था कि रतन राय जे घर असांजे मुर्शिद जो जनमु थियो आहे या न थियो आहे। त इहा ॻाल्हि ॿुधी मुल्क शाह चयो ठीकु आहे, त 8 ॾींहंनि जी तव्हांखे मोहलत ॿी ॾियूं था, उन खां पोइ ॾिसंदासीं। त सभई पंच ऐं मुखी ॾाढा ई ख़ुशि थी उतां ॿाहिरि आया। उन ई राति जीअं ई मुल्क शाह लेटियो राति जो बिस्तरे ते, त हुनखे निंड अची वई। निंड में हुन ॾिठो दरिया मां दरिया शाह ॿाहिरि अची रहियो आहे। ॾिसंदे ॾिसंदे ई हिकिड़े ॿार में तब्दील थी वियो ऐं ॾिसंदे ॾिसंदे हिकिड़ो नौजवान घोड़े ते ठही वियो ऐं उहो दरिया मां ॿाहिरि निकितो ऐं हवा जे उॾामंदो उॾामंदो हिन जे महल में अची वियो। महल में अची करे मुल्क शाह खे वारनि सां छिके गीलियईं। जीअं ई वारनि सां गीलियईं त मुल्क शाह खे सूरु थियो ऐं हिन जी निंड खुली वई। निंड खुलण खां पोइ हू सॼी राति सुम्ही ई कोन सघियो।